शहजादकोट के निवाई गांव मोहम्मद मुराद मक्सी के करीब से मेन लिंक तहसील वारा रोड के मकाम पर हालिया तबाहकार बारिशों के बायस टूट फूट का शिकार पुल किसी भी वक्त गिरकर बहुत बड़े हादसे का सबब बन सकता है। और दूसरी जानिब इस ज़बून हाल पुल पर हादसात का रोनमा होना रोज़ का मामूल बन चुका हो। नहीं सुबह के टाइम में मस्जिद जो पेश मामा है सामो गोठ मोहम्मद मुराद मक्सी सामो बोर्ड भी लगल तव्हां ॾिसी सघो था। सो सुबह जो माए में दुकान असांजो उते जाम हितों हिकिड़ी गाड़ी लगी हितों घीस थींदे 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 होसी ताईं वही हली। उन खां अलावा कई हादसा थिया आहिनि। असां हाणे त कोशिशि कईसीं कुझु पूरियोसीं। इन खां अलावा बि हींअर वॾी गाॾियुनि खे वॾो नुक़सानु आहे, तमामु वॾो नुक़सानु आहे। ऐं इन खां अलावा हिनखे महीनो खनि थी वियो आहे। पाणी जे करे जीअं न बोड अची वई हिते घणो पाणी उन में टुटी आहे त हिनमहिल ताईं को बि हिन जो बंदोबस्तु न थियो आहे। वसाउनि खे अपील आहे जेके बि आहिनि मीर नादर ख़ान साहब है या कहिड़ो बि असांजा जेके बि वॾा मुअज़्ज़िज़ शख़्सियत आहिनि उन्हनि खे अपील आहे त बराए महिरबानी करे हिन जो मरम्मत कयो वञे। पुल जे लाइ ॾाढा ॾुखिया थिया, हिकु ॿ हादसा बि अॻु में थिया आहिनि, तक़रीबन 3 थी चुका आहिनि। ऐं ॾाढी ॾुखियाई आहे हिन पुल जे बारे में। जेका खॾ थी आहे उन्हनि में बि ॾाढी ॾुखियाई थिए थी असांखे। असां वॾी अपील था कयूं असांखे पुलूं रस्तो ठाहे ॾियनि। असांखे पुल माना भॻल आहे, असांजा लोड आहिनि, गाॾियुनि सां अचूं वञूं था, परेशानी आहे। असां अपील कयूं था माना बिरादर माना नादर ख़ान खे माना कंहिं चङे खे ॿिए खे असांखे पुल ठाराइजे महिरबानी करे। असां माना वॾा परेशान लॻा पिया आहियूं। राति जो हितां टपूं था, कंहिंखे ख़बर न आहे त छा थींदो आहे छा न थींदो आहे। हिते खॾो लॻो पियो आहे, पुल ड्रथल आहे, माण्हू टपनि था। जंहिंखे ख़बर न आहे त हितां अचनि था वञनि था। के माण्हू हिते एक्सीडेंट थी किरी पिया आहिनि, कंहिंजा हथ भॼा आहिनि, के छा कुझु को कंहिंजे ॿारनि सां आहे को छा। पाले सां असां इहो चवणु चाहियूं था त महिरबानी करे मीर साहिब खे चऊं था हे असांखे पुल ठाराए ॾे। ॿुधे न हिन में 2-3 दफ़ा माण्हू किरिया आहिनि कया आहिनि। ॿुधे न महिरबानी करे इहा ई असां अपील कंदासीं त असांखे ठाराए ॾियनि। ॿियो असांखे कुझु न खपे, कम से कम इहो त कमु कराए ॾियनि। ॿुधे न ॿियो कुझु न खपे असांखे। या असां MPA MNA के इलाका मकीनों ने वॉच न्यूज़ से मजीद अपना दर्द बयान करते हुए कहा कि हमें मौजूदा हुक्मरानों से कुछ नहीं चाहिए, बस जो हमारे बुनियादी और ज़रूरी हकूक़ हैं वो दिए जाएं। कैमरा टीम के साथ गुलाम अली बराबई, वॉच TV शहजादकोट।